नाज़रीन, किर्गिस्तान जे बशकीक शहर में शागिर्द ग्रुपन में वेढ़ में केतिराई शागिर्द ज़ख्मी थी पिया आहिनि। छिकताण बाद पाकिस्तान समेत परडेही शागिर्दनि जे हॉस्टल्स ते हमला कया विया। वेढ़ में 3 शागिर्द मारजण जा इतला आहिनि। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवण आहे त हॉस्टल्स में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि मथां तशद्दुद कयो वियो। सभु ख़ौफ़ में वरतल आहियूं। सिफ़ारत खानो मदद नथो करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो किर्गिस्तान में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो करे पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी क़ानूनी मदद फ़राहम करण जी हिदायत कई वई आहे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त किर्गिस्तान जे बशकीक शहर में शागिर्द ग्रुपन में वेढ़ में केतिराई शागिर्द ज़ख्मी थी पिया आहिनि। छिकताण बाद पाकिस्तान समेत परडेही शागिर्दनि जे हॉस्टल्स ते हमला कया विया। वेढ़ में 3 शागिर्द मारजण जा इतला आहिनि। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवण आहे त हॉस्टल्स में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि मथां तशद्दुद कयो वियो। सभु ख़ौफ़ में वरतल आहियूं। सिफ़ारत खानो मदद नथो करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ किर्गिस्तान में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो करे पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी क़ानूनी मदद फ़राहम करण जी हिदायत कई आहे।